अफ़सोसनाक ख़बर है अवां सां शेयर कयूं पिया। लाड़काने जी ख़ानगी अस्पताल में वियम दौरान आयल औरत इलाज लाइ तड़पी तड़पी फौत थी वई। फौती औरत जमीला सुमरो के वारसन जो डॉक्टरियाणी ते गफ़लत जो इल्ज़ाम हणियो वियो आहे। लाश प्रेस क्लब अॻियां रखी एहतजाज कयो वियो आहे। लाड़काने में अवां खे अफ़सोसनाक ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। अस्पताल अमले जमीला के रत जूं थेलियूं फरहाम करण जो चयो, जेके असां हासिल कयूं। डॉक्टरियाणी घर में हुजण करे जमीला तड़पी तड़पी दम ॾिनो। इंसाफ़ कयो वञे। लाड़काने में ख़बर आहे जिथे ख़ानगी अस्पताल में वियम दौरान आयल औरत इलाज न थियण सबब तड़पी तड़पी फौत थी वई। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। लाड़काने जी ख़ानगी अस्पताल में वियम दौरान आयल औरत इलाज दौरान तड़पी तड़पी फौत थी वई आहे। फौती औरत जमीला सुमरो जे वारसन डॉक्टरियाणी ते गफ़लत जो इल्ज़ाम लगायो आहे। लाश प्रेस क्लब अॻियां रखी एहतजाजी धरणो हंयो वियो आहे। वारसन जो इहो चवणु आहे त अस्पताल अमले जमीला खे रत जूं थेलियूं फराहम करण जो चयो, जेके असां हासिल कयूं। डॉक्टरियाणी घर में हुजण करे जमीला तड़पी तड़पी फौत थी वई आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। लाड़काने जी ख़ानगी अस्पताल में वियम दौरान आयल औरत इलाज दौरान तड़पी तड़पी फौत थी वई आहे। लाड़काने में अवां खे ख़बर ॿुधाए रहिया आहियूं त ख़ानगी अस्पताल में वियम दौरान आयल औरत इलाज न थियण सबब तड़पी तड़पी फौत थी वई आहे। फौती औरत जमीला सुमरो जे वारसन डॉक्टरियाणी ते गफ़लत जो इल्ज़ाम हयो आहे, जॾहिं त वारसन पारां लाश प्रेस क्लब अॻियां रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अस्पताल अमले जमीला खे रत जूं थेलियूं फरहाम करण जो चयो, जेके असां हासिल कयूं। डॉक्टरियाणी घर में न हुजण करे जमीला तड़पी तड़पी फौत थी वई। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे लाड़काने मां। लाड़काने जी ख़ानगी अस्पताल में वियम जे दौरान औरत तड़पी तड़पी फौत थी आहे। फौती औरत जमीला सुमरो जे वारसन डॉक्टरियाणी ते गफ़लत जो इल्ज़ाम लगायो आहे। लाश प्रेस क्लब अॻियां रखी एहतजाजी धरणो हंयो वियो आहे। वारसन जो इहो चवणु आहे त अस्पताल अमले जमीला खे रत जूं थेलियूं फराहम करण जो चयो, जेके असां हासिल कयूं। डॉक्टरियाणी घर में हुजण करे जमीला तड़पी तड़पी फौत थी आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। लाड़काने जी ख़ानगी अस्पताल में वियम दौरान आयल औरत इलाज दौरान तड़पी तड़पी फौत थी वई आहे। फौती औरत जमीला सुमरो जे वारसन डॉक्टरियाणी ते गफ़लत जो इल्ज़ाम लगायो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काने मां आवाज़ जो रिपोर्टर रशीद समो असां सां लाइन ते मौजूद आहे। रशीद, छा तफ़सील आहिनि इन वाक़े जे हवाले सां? जी बिल्कुल, लाड़काने के निजी सेंटर ते डिलीवरी लाइ आयल औरत इलाज दौरान उते फौत थी वई आहे ऐं हुनजे वारसन डॉक्टरियाणीअ ते गफ़लत जो इल्ज़ाम हयो आहे। ऐं उन हवाले सां औरत जो लाश हुनजे वारसन लाड़काने जे प्रेस क्लब ॿाहिरां रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हुनजे वारसन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जे वारसन जो चवणु आहे त असां मोटर महिल रते ते विझा रहियासीं आहियूं ऐं हुनजा जेको वारिस आहिनि गुलफ़कार अली सूबरो ऐं हुनजी जेकी अमड़ आहे ऐं फ़ाइर ऐं ॿिया जेके वारिस आहिनि, उन्हनि इहो इल्ज़ाम लॻाइनि डॉक्टरियाणी ते चयो आहे त असांजी जेकी औरत आहे जमीला सूबरो, जेकी 8 महीनो जंहिंखे पेट हुयो ऐं जंहिंजी राति तबियत ख़राबु थी चुको ऐं सुबुह जो 6 बजे असां लाहौरे मला डॉक्टरियाणी गज़ाला भाटीअ वटि खणाए आयासीं। उते 5000 रुपया डॉक्टरियाणी वरिता ऐं लतीफ़ सेंटर में भेण जे इलाज लाइ पंहिंजे वार्ड में दाख़िल करायो। ऐं वधीक हुनजे वारसनि जो चवणो त असांखे चयो त रत जूं थेलियूं खपनि, जेकी असीं फौरी तौर ते कढाए ॾियूं, पर उहे अमले चयो त चाढ़ी वयूं आहिनि। ऐं वधीक चयो आहे DIG ऐं SSP लाड़काने खे त डॉक्टरियाणी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। जी रशीद समूह अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।